नखिन में अचो त इन्हनि दिमाग़नि में हिकिड़ो ख़्वाब ॾिसूं। अॼु हिन क़ौमी ॾींहं ते ईंदड़ ॾहाकनि में सदियुनि लाइ हिकिड़ो ख़्वाब ॾिसूं। हिकिड़ो ख़्वाब हिकिड़ी अहिड़ी सिंध जो, हिकिड़े अहिड़े वतन जो, हिकिड़ी अहिड़ी धरतीअ जो ख़्वाब जंहिं धरतीअ में औरतूं ऐं मर्द बराबर हुजनि, जंहिं धरतीअ में ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ हुजे, जंहिं धरतीअ में हारियुनि ऐं आबादगारनि खे उन्हनि जे फसलनि जो अघु मिले। हिकु अहिड़ी धरती जंहिंजे यूसुनि ऐं तलकनि में बहितरीन स्कूल ऐं कॉलेज हुजनि, जिते टेक्निकल एजुकेशन हुजे। हिकिड़ो अहिड़ो वतन जंहिंमें अदालतूं सिफ़ारिशुनि जे बजाए अदालतूं इंसाफ़ ॾियनि। हिकिड़ो अहिड़ो वतन जंहिंमें मीडिया क़ौमी ऐं नेशनल मीडिया सॾाईंदड़ सिंध जे दर्दनि जो अहसास करे। हिकिड़ो अहिड़ो वतन जंहिंमें पंहिंजे पाड़े में रहंदड़ हिंदू, क्रिश्चियन, पारसी महफ़ूज़ हुजनि, सिखनि जा गुरुद्वारा महफ़ूज़ हुजनि, मंदिर महफ़ूज़ हुजनि, चर्च महफ़ूज़ हुजनि। हिकिड़ी अहिड़ी सिंध जेका पंहिंजे कोयले जी मालिक हुजे, पंहिंजे पेट्रोल जी मालिक हुजे, पंहिंजे गैस जी मालिक हुजे, पंहिंजे पाणीअ जी मालिक हुजे, पंहिंजे वसीलनि जी मालिक हुजे। हिकिड़ी अहिड़ी सिंध जो ख़्वाब ॾिसूं जंहिं सिंध में लाश न मिलनि, जंहिं सिंध में सूरह बादशाह जा, फाज़िल राहूअ जा, बशीर कुरैशीअ जा, ख़ालिद महमूद सूमरे जा, ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ीअ जा, नवाज़ कंडराणीअ जा, आशिक़ जुनेजन जा ख़्वाब ताबीरूं हासिल कनि, उन्हनि जा घर लाश मोटी न मिलनि। हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिं सिंध में गुटका, पान, सोपारिन जे बजाए इल्म ऐं तइलीम जा मैदान हुजनि, बाग हुजनि, मुक़ाबला हुजनि, इल्म जो मुक़ाबलो हुजे, सिहत ठाहिण जो मुक़ाबलो हुजे, रोज़गार हासिल करण जो मुक़ाबलो हुजे। हिकिड़ी अहिड़ी सिंध, हिकिड़ी अहिड़ी सिंध जो ख़्वाब जेका सिंध दुनिया जे अजगर जहिड़नि मुल्कनि सां कुल्हो कुल्हे में हले मिलाए हले। हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें ॿार मैथमेटिक्स ॼाणंदा हुजनि, इंग्लिश ॼाणंदा हुजनि, एंथ्रोपोलॉजी जी ख़बर हुजनि, साइंस जी ख़बर हुजनि। हिकिड़ी अहिड़ी सिंध ॾिनी आहे। नारा ज़बरदस्त, टोपियूं ज़बरदस्त, अजरकूं ज़बरदस्त, पटका ज़बरदस्त, पर उन्हनि पटकनि जे अंदरि, उन्हनि टोपियुनि जे अंदरि, उन्हनि अजरकुनि जे अंदरि हिकिड़ी पुरअमन दिलि, हिकिड़ो रोशन दिमाग़ पटके जे अंदरि हुअणु खपे। हिकिड़ो इल्म सां भरियल दिमाग़, हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जेको 21वीं सदीअ में ज़ुल्म जो मुक़ाबलो करे सघे। हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जेको दुश्मननि जे साज़िशुनि खे सम्झी सघे। हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जेको समूरे साम्राज्य जे आॾो दीवार बणिजी सघे। हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जेको जज़्बनि सां गॾु अकुल इस्तेमालु करे सघे, जेको अकुल जे बुनियाद ते आईंदे जा फ़ैसिला करे। हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जेको दिमाग़ झूमी बि सघे, ॻाए बि सघे, नची बि सघे, टिपी बि सघे, पर उहो इम्तिहाननि में मेरिट ते इम्तिहान पास करे सघे। हिकिड़ो अहिड़ो दिमाग़ जो चटाभेटी जे इम्तिहाननि में सॼी दुनिया जो मुक़ाबलो करे सघे। उहो दिमाग़ सिंधियुनि खे खपे।